ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। 1965 वारे बोर्ड में माल लुड़ी विया, सामान घर लुड़ी विया, पर कब्रिस्तान वटो एकड़ो जनाज़ो बाहर निकरी बीठो जेको लुड़े न पियो। असां बेड़ियुनि ते चढ़ी करे जंहिं टाइम ते जनाज़े खे बेड़ीअ में रखियोसीं, जिन हथ जो हयासीं, पेर काॾो मुंडी काॾो, जंहिं पासे ॾो मुंडी हुई जीअं जो असां उहो मोड़ो खोलियोसीं त ॾिठो त औरत जो जनाज़ो आहे, पर चोॾीअ जे चंड वांगुरु चमके। औरत जो जनाज़ो आहे, खुशबू हुया। असां हैरान थी वियासीं। असांजे ॻोठ जो कब्रिस्तान आए भी असांजे ॻोठ जी औरत ॿाहिरों जी भी नाए, पर असां कोई भी को न पो सुञाणेसि। असांजो पोड़ो जेको बोर्ड जे करे ॿिए ॻोठ में छॾे आयासीं, पाणीअ जे तकलीफ़ जे करे ॿिए ॻोठ में छॾे आयासीं। उन वॾड़े खे जंहिं टाइम ते खणी आयासीं चयोसीं ॾाॾा तूं सुञाण, असां त कोन था सुञाणियूं। जीअं जो कुराड़े नज़र कई तीअं जनाज़े खे चिंबड़ी वियो, जनाज़े के चिबड़ी करे रोए पियो। सुडका पो भरे असां सोचोसे त न पोड़े सुञाती आ, तॾहिं त वेचारो रोए तो। पुछा कईसे से ॾाॾा छाजे करे तो रोए, कंहिंजो जनाज़ो आ? रोई करे चवे तो मुंहिंजे घरवारीअ जो जनाज़ो आ। मुंहिंजे ॾाॾा तुझी घरवारीअ खे त 40-50 साल गुज़री विया, तुझे घरवारीअ खे त 40-50 साल गुज़री विया, 45 सालन खां मथे तुझे घरवारीअ खे फौत ते थी विया न, पर हे त कफन भी सलामत आ, जिस्म भी सलामत। अल्लाह से नेक सालन बानन जे लाए कब्र के चई छड़ींदो आ त न जिस्म के हथ लाहे से न कफन के।